ॻाल्हि त कयो न छा मसइलो आहे। हाणे सॼो मसइलो ईअं आहे त 2018 में जेका इलेक्शन अचे थी न उन प्रोसेस में असांखे कढण जे लाइ पुलिस इस्तेमालु थी। मां सेठार साहिब खे चवंदो, सेठार साहिब तव्हां शरीफ़ माण्हू आहियो, ख़बर न आहे तव्हांजी शराबत किथे निकिल आहे किथे बंदि आहे, कंहिं तव्हांजी बंदि कयो, महिरबानी करे पंहिंजी शराबत ॿाहिरि कढो, अची माण्हुनि खे इंसाफ़ ॾियो। छा हाड़ी जेकी कार्रवाई थी आहे पोइ DIG या IG सां तव्हां राब्तो करण जी कोशिशि? असां फ़ोन कई आहे सुबुह खां वठी, मां SP साहिब खे फ़ोन कया, हुनजे ऑपरेटर खे फ़ोन कया, को रिस्पॉन्स कोन्हे। MP ते मां बीठो आहियां, 40,000 मां वोट कया आहिनि। साईं काज़िम अली शाह MNA थियो आहे हितां, उहो बीठो आहे, उनजी फ़ोन अटेंड न आहे, न असांजी फ़ोन अटेंड आहे। भला एतिरा असां लोफर आहियूं छा त असांजी फ़ोन बि तूं अटेंड नथो करे? असांजी ॿुध त सही न असांजी ॻाल्हि, कंहिंजी भंगार थो वहे। वरी या त असांखे तूं लिखाए वटि, बाबा असां इलेक्शन नथा बीहूं, घटि में घटि ग़रीबनि जो नुक़सानु त न थींदो। असां लिखी ॾियूं बाबा असां नथा बीहूं इलेक्शन में, जेको तोखे वणे तूं कजांइ हिते। IG साहिब खे असां रिक्वेस्ट कयूं था, DIG साहिब खे रिक्वेस्ट कयूं था, महिरबानी करे साईं असांखे को इंसाफ़ ॾियो। ख़ुदा रा असांखे छो था एतिरो ज़लील कयो? हिननि माण्हुनि खे असां हथ सां रुपोश था कयूं, तव्हां हे भली वञनि ॾोह कनि, हे भली वञनि, हिननि जा छोकिरा नौजवान हे सभु काॾे वञनि? पढ़िया लिखिया छोकिरनि काॾे वञनि? न हिननि खे का नौकिरी आहे, न रोज़गार आहे, न गिटी आहे, न नाली आहे, का शइ कोन्हे का। भला ही माण्हू वञी छा दर पदर थियनि, वञी पंहिंजा ॾोह कनि? जॾहिं ही ॾोह कंदा न पुलिस हिननि न ईंदी। पोइ मां खां तव्हां लिखाए वठो, मां हल्फिया तव्हांखे चवां थो, ही ॾोह कंदा पुलिस हिननि जे वेझो न ईंदी, पोइ पुलिस हिननि सां बिट बणिजी वेंदी। त बाबा हाणे ही माण्हू ॾोहारी न, हाणे ही असांखे पंहिंजो हिसाब किताब ॾींदा। जॾहिं ही शरीफ़ माण्हू पंहिंजे घरनि में वेठा आहिनि, हाणे तव्हांखे कहिड़ो हिसाब किताब ॾियनि? पुलिस त रिकवरी चोर खां कंदी, चोर सां ठही पई हूंदी न। तव्हां ॾिठो त दमबट राणीपुर सभु ॾोह थी, कूड़ा पेर खणाए कुतनि जा माण्हुनि खे थी दर पदर कंदी आहे। पुलिस छा कंदी आहे? पुलिस अगरि असांजी सही हुजे त असां छो हिते हे माण्हू दर पदर छो असां हिते अची वियो? छा हिन वण में खजंदो की वजूं तव्हां वण वटे वञो, खजूं वटे वञो? फेली जा तव्हां ज़िले जा अॻुवान आहियो, छा हिन वाक़े जे ख़िलाफ़ को फेली ज़िले में एहतिजाज जो सॾु ॾींदी? असांखे सुबुह साईं सदरुद्दीन शाह खे असां अर्ज़ु कयोसीं, साईं जन असांखे हुकुम कयो, साईं काज़िम अली शाह खे असां उन्हनि जे हुकुम ते हिते आया आहियूं। असां हिन जे लाइ बाक़ाइदे जेको आहे सो आवाज़ु उथारींदासीं ऐं असां हिते पहुतऊं, उन वक़्तु अची पहुतऊं। असां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे त पुलिस हिते ज्याती कई आहे, प्राइवेट बॉडी गार्ड हू खणी वियो आहे। हुनजो मक़सदु इहो हो त ही माण्हू हिते अचनि, ही पुलिस सां अटकनि, असां हिननि ते बि कार्रवाई कयूं, पर असां उन लाइ तयारु आहियूं। हाणे असां तयारु थियूं न, जॾहिं असांजा दोस्त असांजा हमदर्द जॾहिं हू दरपदर हूंदा घरनि खां, त बाबा असां पंहिंजे घर में छा वेही कंदासीं? हिननि खां सवाइ त असां ईअं आहियूं न। अगरि हे वॾे इमाम बख़्श शाहाणी अगरि ॾोहारी आहे त बाबा तव्हां असांखे चओ, असां तव्हांखे पेश करे था ॾियूं, तव्हां पाण हलियो ईंदो न फ़ोन ते, हे काॾे भॼी वेंदो? पंहिंजा घर छॾे ईंदो, ॿार बचा मिल्कियतूं करोड़नि जी मिल्कियतूं अची हुनजी मिसमार करे ड्राए वियो, हे छॾे हलियो वेंदो? ही 5,000 घरनि ते मुश्तमिल ही ॻोठ आहे, सूबेदार तालुके जो वॾे में वॾो ॻोठ आहे। हे उतां जो ही चङो माण्हू आहे, उन सां इहो असरु आहे। SP साहिब खे मां गुज़ारिश थो कयां, महिरबानी करे असांखे तूं पंहिंजे ऑफिस में घुराए या थाणे ते अचो, असां तोखे लिखी ॾियूं बाबा असां हिते इलेक्शन नथा बीहूं, महिरबानी करे माण्हुनि सां ज़्यादतियूं न कर।